सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जामशोरी के सेक्रेटरी मनपसंद पब्लिशर्स का किताबन की छपाई बाबत मीडिया ते हलल खबर की रद्द कंदे चयो आहे त किताबन की छपाई जो अमल शफाफियत सां थींदो आहे। मीडिया ते हलल खबर बेबुनियाद आहे। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड तरफा जारी कयल पंहिंजी वज़ाहत में ॼाणायो वियो आहे त हिकु मख़सूस इदारे किताबन की छपाई जो ठीको पंहिंजे पब्लिशर कंपनी लाइ घुरियो। ठीको न ॾियण ते इन इदारे कूड़ ते बदल खबर हलाई। सेप्रा जे कायदनि मुताबिक़ किताबन की छपाई पब्लिशर्स के ॾिनी वेंदी आहे। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे सेक्रेटरी जारी कयल वज़ाहत में ॼाणायो आहे त इन बेबुनियाद खबर ज़रिए हिन इदारे जी साख खे मुतासिर करे पंहिंजा मक़सद हासिल करण जी कोशिश कई पई वञे। सिंध एजुकेशन फाउंडेशन लाइ टेक्स्ट बुकनि जी ख़रीदारी मुकमल तौर सेप्रा कानून तहत कई वई हुई। सेप्रा कानून जे उबतर टेक्स्ट बुकनि जी ख़रीदारी वारा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। वज़ाहत में ॼाणायो वियो आहे त मनपसंद ठीकेदारनि खे ठीकनि बाबति लॻायल ख़बर में 7% रॉयल्टी न कटण वारी दावा बि कूड़ी आहे। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड बाक़ाइदगी सां उहा रॉयल्टी वसूल करे थो, जेका उन जी आमदनी जो हिकु अहम ज़रियो आहे। खबर में लॻायल समूरा इल्ज़ाम रुगो टेंडर जे अमल खे नाकाम बणाइण लाइ लॻाया विया आहिनि। सेक्रेटरी सिंध टेक्स्ट बुक बोर्ड चवण हो त हिन बदनीयती ते ॿधल ग़लति ॼाण ॾियण वारी मुहिम जी सख़्त मज़म्मत करियूं था। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे एतबार खे नुक़सान पहुचाइण जी कंहिं बि कोशिश खे बर्दाश्त न कयो वेंदो। इदारो उन्हनि सभिनीनि ख़िलाफ़ मुनासिब कानूनी ऐं इंतिज़ामी क़दम खणण जो हक़ महफ़ूज़ रखे थो।